मासी तुंहिंजी हिक बि ॻाल्हि मूंखे कान थी वणे। धीअ ए आऊं तोहजे भले लाइ थी सोचा। चरी मथी अम्मा चरी मथी। मासी कुछ भी थी पवे पर आऊं भूरल खां तलाक कोन वठंदियसि ऐं नहीं वरी तुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कंहिं ॿिए सां शादी कंदियसि। ए सुरई ए तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ मुंहिंजी मिठड़ी। ए ही सोरो है न ठावको सोरो आ। न मासी न आऊं तुंहिंजी इहा ॻाल्हि कोन मञंदसि। ए तूं न घर वेंदी है न ए सदाई सुख से रहंदी ए मौज से रहंदी मौज से। आओ तुंहिंजी हुकूमत हूंदी। मासी आऊं चवां थी त मूंखे पंहिंजी हालत छॾे ॾे। ए मुंहिंजी सुरई ए पो सॼी हयाती तूं हिकली रहंदी की? ए एडी वडी हयाती हिकली गुजारण ॾाढी ॾुखी आ ॾाढी ॾुखी आ। उहो मुंहिंजो मसलो आहे कीअं बि गुज़री पवे पर तूं कंहिंखे आसरे में न रखजां किथे ईअं न थिए त मुंहिंजे इनकार करण खां पोइ तोसां को मसलो थी पवे। हा यार भले इनकार कर भले इनकार। ए सोरे खे ॾिसण खां पोइ तूं पाणे राजी थी पवंदी है। ए मूं बि माण्हुनि मंझि ॼमार गुजारी आहे। अल्लाह खे मञ मासी अल्लाह खे मञ मूंखे हाणे वधीक तंग न कर। ए माण्हू खे नज़र में रखे वेठी आहे सभु सम्झां थी। तूं मूंखे वेहण कोन ॾींदी न। भागी छोरी आ ॻाल्हि कर त जहिड़ा मच्छर जी थी वञे। हल पंहिंजे निबाग खे लतूं थी हणे। गुजारो पियो करी सारंग पंहिंजे ॻोठ जे लाइ डैम मंज़ूर थियो आहे। उन जे लाइ ऑफिस वारनि तस्वीरूं पे कढियमि ज़मीन जूं। पर तोखे ही ख़बर है ही तराई कंहिंजी आहे? बिल्कुलु ख़बर आहे सिलू त इहा ज़मीन मुजेरी जी आहे। पोइ तोखे चंड सखा चंग मुड़सी कीने करण ॾींदो? सिलू न ई मां चङो मुड़ुसु आहियां ऐं न ई मूंखे चङे मुड़ुसु थियण जो शौक़ु आहे। पोइ ईअं जित त तंगड़ाई कुजाड़ी नथो करी। सिलू इहो को ग़लति कमु त न आहे। सभिनीनि जे लाइ सुख थी पवंदो। गवर्नमेंट असांखे हिकु स्कीम ॾिनी आहे उनखे हासिल करे फ़ाइदो वठणु घुर्जे। ए अहिड़ा कम मुजेरी जी ज़िम्मेवारी आहे। तूं चङो मुड़ुसु कीनी आहीं? राज जो धणी मुजेरी आहे। सिलू मां उनजी मालकी खां कॾहिं इनकार कयो। मुजेरी बेशक असांजो वॾो आहे पर ॻाल्हि उहा मंझबी जेका सही हूंदी। पर इहा ॻाल्हि बि तोखे क़बूल करणी पवंदी। तुंहिंजो डैम हिते कोन ठहंदो। ऐं मुजेरी खे हींअर थो वञी चाहियां। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।